नाज़रीन ॿिए पासे सुप्रीम कोर्ट में अव्हांखे हिकु ॿी ख़बर ॾींदासीं। सुप्रीम कोर्ट में रेलवे एराज़ी गैर क़ानूनी तौर लीज़ ॾियण बाबति नेब केस जी बि ॿुधणी थी आहे। बिल्कुल नाज़रीन, अव्हांखे इहो ॿुधायूं त सुप्रीम कोर्ट नए नेब कानून तहत रेफरेंस वापस थियण ते अपील ख़ारिज करे छॾी आहे। रेफरेंस में ॼाणायल रक़म 31 करोड़ रुपया थिए थी। 50 करोड़ रुपयनि खां घटि हुजण ते रेफरेंस वापस कयो वियो। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त मामलो रेलवे जी ज़मीन जो हो, पर छा कजे, कानून हूंदो आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾी त सुप्रीम कोर्ट में रेलवे एराज़ी गैर कानूनी तौर लीज़ ॾियण बाबति नेब केस जी ॿुधणी थी आहे। सुप्रीम कोर्ट नए नेब कानून तहत रेफरेंस वापस थियण ते अपील ख़ारिज करे छॾी आहे। सुप्रीम कोर्ट में अहम केस जी ॿुधणी थी आहे। बिल्कुल नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं त सुप्रीम कोर्ट में अहम केस जी ॿुधणी कई वई आहे।